वक्त पढ़ूं सा आ रहा जनवरी महीनो हो 6 तारीख़ हुई ईस्वी सन 2001 हो 8:15 जो टाइम हो। इन टाइम ते अॼु सभु को कमु कंदो को हारी हर वेंदो को किॾां को अलाह वारो मसीह ते में को किॾां, पर इन टाइम जेके कम थियनि था। पर पहिरीं पंहिंजो तारुफ़ करायो। तारुफ़ मुंहिंजो नालो मोहम्मद हसन, पोस्ट ऑफिस राजो खानाणी ज़िलो बदीन। जेके बस कचारे में वेठल आहियूं मोहम्मद उस्मान फ़कीर, गुल हसन, मोहम्मद कासिम, इब्राहिम ख़ाशकेली, अब्दुल शकूर, इब्राहिम कोरी, अब्दुल शकूर ख़ाशकेली, फ़कीर साईं न्याज़ अली ऐं फ़कीर न्याज़ अली, अनु भाउ जो नालो अलॻि बाहर अली। बिस्मिल्लाह। हा, ॻोठ मिठो गोरी जदो सारा या सचो धणी जे साहिब जो संसार, मुकई मोहम्मद कारणी मीर मिठो महंदार, सो सचो मुरसल मिठो अहमद अखिन जो थार, चारे चङा ते संदा ही पंचतन सां प्यार, हाण ॿुधो हीअं सां जो निज़ारो ही निर्वार, 6 जनवरी ॾींहुं जुमे जो सुबुह जो पहाड़, ईस्वी सन 2001 8:15 टाइम टिकार, के सुतल हा सोड़नि में किन के निंड जो खुमार, किन चढ़ा हो चुल्ह मथे किन चांहि जो चिशकार, के मोमिन हा मस्जिदनि में किन क़ुरान पढ़णकार, किन तुर्त थे तबार पढ़ी को यासीन में यार, को हली निकितो होटल ते को विकणंदड़ वापार, को सेठ वेठो हो संदल ते को दर मथे दुकानदार, को डोड़ी चढ़ियो ड्यूटी ते को काए निकितो कार, के हारी ते हर कया को कुर्सीअ ते कंधार, को मिसकीनो मज़ूरी ते को शुकारन में शाहूकार, किथे बक बेलदार जी किथे कावड़ में कोतार, किन मड़ियूं मंदर पूजा किथे हिंदन जो होकार, किथे मारूड़न माल कया किथे धुनन में धनार। इन टाइम ते कम हलिया पे जंहिं महिल अल्लाह जो धरती ते डमर पियो त इन धरती में कहिड़ा आवाज़ हा, किथे किथे मारूड़न माल कया किथे धुनन में धनार, तॾहिं आवाज़ थी ओचितो ही ज़मीन में ज़ोरदार, चीचाट चीखूं थियूं को हुल हीअं दार, धुबण उते धरती लॻी को धमको दहशतदार, घर घाट वण टिण हर को मटर मंझलार, खानन संदियूं खटूं लुॾियूं जी पींघे में ॿार, कशिश कानुई ज़मीन में हर को बेवस हो बेकार, के पुरी किरिया पट ते किन विधो हथ वणकार, किन आया चकर मथे खे किन जी अखियुनि ऊंधार, किन जो होश हलियो वियो जेको वॾो होशियार, कुड़मी कमी केतिरा ई कुकट साण कमदार, वही हिशमत हमीरनि जी ज़ारनि में ज़मींदार, मीर पीर परेशान थियो ऐं पागल पगदार, मुख़्तियार कार मजो उते हो तवाई तपेदार, ईसीअ डीसीअ जो उते हाल हा है कार, कंहिंजी बि डिग्री कमु कोन कयो जो बादशाह बुरदबार। या अल्लाह जी ताक़त कंहिंजे बि दिमाग़ कमु कयो ई कोन, कंहिंजी बि डिग्री कमु कोन कयो जो बादशाह बुरदबार, पेर न खुतो थे पट ते ॼण बदन सारो बीमार, वाह वणन पे छॼियो को झूटन जो झलकार, पखी पर छंदे उथियाई हानियूं हिकु वार, ढोरनि मेहिन धिकूं कयूं रिढनि मंझरांबार, ॿार खणी बानियूं निकितियूं बाकर कुटो ॿाहिर, पार कजाऊं पाण में ही अदन अदन उसार, दाहूं कयाऊं दर्द मां उल्को उछंगार, दरिया पाणी दहलिजी विया को छोलनि जो चमकार, न का हुई मौसम मींहं जी न की हुई ककर कूकार, हुई धुंध धरतीअ में रुगो गोड़ गब्बार, किन मुर्शिद मञियो मन सां को हुसैन जो हुबदार, किन आहा कई अलीअ खे जो हैदरे करार, किन घुरियो गौस बहालदीन किन कलंदर किपार, किन महाड़ महीदीन ॾे किन दस्तगीर दरकार, किन मदद घुरी मुस्तफ़ा खां को कलमे जो कुर्बदार, हिंदू मुस्लमान हिकु थी विया कयो तौहीद तव्हार, वाह वाह कहूं सभु वयूं ना सम्झ में सम्झदार, मंज़र हो मौत जहिड़ो को क़यामत जो किनार, इहो मंज़र हो जो क़यामत जो हो, पोइ कढण में रोड टुटो हो, उन रोड मां जा जेको जो पाणी ही फाणा करे निकितो हो, उन ज़मीन जे ज़िलज़िले में किथे खारा खूह मिठा थिया किथे मिठा खूह खारा थी विया, अॼु जो मंज़र हो मौत जहिड़ो को क़यामत जो किनार, का ज़मीन फाटी कढण में जितां फिरी निकितो फार, खारो पाणी खूब ऐं चिश्मे मिसल चिमकार, वारी मिटी उन मज़ा को गप जो गिस्कार, फिरियो पाणी पासनि खां ई शहर सॼो शिकार, उथली रस्तो उते पियो ॾाढो जंहिंखे ॾार, किथे खारा खूह मिठा थिया वयो नलके मां नार, किथे मिठा विया मटिजी किन मां खरी निकितो खार, पर कूक पई कारूं धर में जिते थर थधो थधकार, कंहिं केॾां कोन ॾिठो
हर को लालण हो लाचार के मिंट मुफ़ासिलो को ओखो सफ़र उकार के मिंट के अध मिंट के 5 मिंट चवन पुरकार 22 लोडा ॿुधाए नथा ही मौसम खाते जो मुख़्तियार उथियो अरबी समुंड मां जंहिंजो हो महिलनि ते मदार सेकट में सॼी सिंध लुॾी ही कोह कोहन ते कसकार जिते बि पुछा करींसीं त इन टाइम ते ज़िलज़िलो हलियो पिए कहिड़े कहिड़े शहरनि में त सेकट में सॼी सिंध लुॾी सेकट में सॼी सिंध लुॾी कोह कोहन ते कसकार बदीन ते भड़का करियो थियो हैदराबाद हिसवार तलहर राजो खानाणी हाजी सावण मातली टंडो गुलाम अली दुंबालो डिघड़ी झुॾे में बि झालार गुलाब लिगारी टंडो मोहम्मद खान शेख भिरकियो कलंदर कामदीन बुकेरा टंडो लायार हो चंबड़ में चिसकार कराची कुनरी टंडो बागो समन शाह पंगिरियो हा टंडो बागो पंगिरियो ऐं हो समन में बि सरकार कराची कुनरी टंडो बागो समन शाह हो पंगिरे में पुकार लाड़काणो नारो कारूं जर मुल्तान मिठी मुल्तान खां मथे थियो पिशावर में पुकार पोइ ख़ुदा खणी ख़ैर कयो हो बशकियो बशकण हार माबे मदनी मीर जे कयो सोखो ते सरकार हे मान रखियाई मुल्क जो ही पाकिस्तान लंघियो पार को बि नुक़सानु कोन थियो पर जितां ज़िलज़िलो उथियो भुॼ आमद भुॼ खां उथियो हो उते हज़ारे माण्हू जेको सो जाइन में दॿिजी विया पर जेके रब खे प्यारा त अलाह ताला उनखे उते बि बचाए छॾियो आ जॾो मान रखियाई मुल्क जो ही पाकिस्तान लंघियो पार वञी बम्बाल पियो भुॼ ते ॿियो अहमद आबाद अनजार कई इमारतूं किरियूं जिते मुलबी जो मीनार लखे माण्हू लटिजी विया थियो मुल्क सारो मसमार दॿिजी विया धरतीअ में को इंडिया मथे आज़ार कई फाथल फंदनि में जिते रूअण ज़ारो ज़ार किथे रूह रियाणनि में किथे होटलनि में हुबकार किथे कुंवारियूं कोठियुनि में किथे हो लाउन जो लामार किथे ॼानी ॼञनि सां किथे घोट घोड़े सवार किथे मेला मुलाक़ातूं किथे दर्शन दीदार मिड़नी मुरादूं मन में ही ओचितो आशिकार किन सते ॾींहं शरीर में इहो इबरत जो आचार जोधा निख्ता जीअरा जिन सां परवर जो हो प्यार ऐं ॾिसो अॻिन क़ौमनि खे ही वक़्त जो वहिंवार हद छॾे ते हो लंघिया को न को फरमंदार अॻियुनि क़ौमनि ते बि अज़ाब ईंदो जी फिरोन ते अज़ाब आयो त उन हिकिड़िया उन जे लश्कर उन ते अज़ाब आयो ॿिए कंहिं ते बि अज़ाब कोन आहे पर हीउ पूरो धरती ते अज़ाब हो इहो छाजे करे अज़ाब आहे इहे असांजा अमल किरियल आहिनि असांजा कमेड़ा आहिनि इहे कहिड़ा कहिड़ा असांजा अमल आहिनि जॾहिं माण्हू फिरियनि मुनकर थिया ही ज़ुल्म ज़ालिमदार के नशे ने निहोड़िया को शराब बेशुमार थरो भंग अमल जुवा चर्स सो चौधार ज़ानी ज़न्ना ज़ोर ज़ारियूं ॿियो ॾिसियो ढारो ढार वीसीआर वीआपी उघाड़प जो इज़हार टेशिनियूं आहिनि टीवी ते ई बेहयाही बाज़ार मर्द ज़ालूं गॾु विचड़ई सीनी मां जो सिंगार किथे लंडेबाज़ी किथे लोंडेबाज़ी किथे चकलो चिकार औलाद ॾिसे पियो असांजो मामलो ई मुर्दार नाच नखरा फिल्म गाना टेप रिकॉर्ड टार कूड़ कुपत रिया रुश्वत ऐं केस जो कारोबार नंग लुटनि पिया न्याणियुनि जा ही कुदो कम कार लीहो नाहे लजन में को खलक अंदर में ख्वार को मां धी ताना तरे को टहकनि में टिमटार कई ॾिसनि पिया कुर्ब मां बेहद बेक़रार बेगुनाहे बुरनि कयो ही अशराफ़नि सां अपटार अॼु अशराफ़नि से बि सुकल गॾु सावन सां सुकल त सड़ियो वञनि पर सावा बि सड़ियो वञनि पर अॼु कई हज़ारे माण्हू मरी वेंदा जा ॿार आहिनि ज़ालिम माण्हू लोढ़ियो ॿोरनि में रवानो हुकूमत आहे कानून आहे पर इंसाफ़ आहे ई कोन्हे को अॼु भाउ जो कोन्हे पुटु पीउ जो कोन्हे कोई तॾहिं असांजी धरती ते ही ॾमर तॾहिं अलाह ताला असांजे ज़ालिम बादशाह मोकिलिया आहिनि जॾो बेगुनाहे बुरन कई अशराफ़नि सां उपकार रहम नाहे रैयत ते ही मज़लूमनि मारो मार मासूम मरनि पिया मुफ़्त में को विछोड़े जो वार केतिरा तेज़ाबिन में कंहिंजो ॿोरनि में बहकार कंहिंजो भाती बचो की न की कंहिंखे कहल न का कार रुगो किलाशनि जो कुकार किन दौरा पिया दिलनि में को गैरत में गुफ़्तार के मरी विया किना थी विया न दफ़न दुरसकार न की क़दर काज़न खे न की इंसाफ़ जो उचार न की हया हरामनि खे न की शर्म जो शुमार न की उल्को अज़ीज़नि खे ही भा कना थई बेज़ार धी न मञे माउ खे पुट पीउ ते काहार गिला गबत घटि वधि रुगो गार मथे गुज़ार ख़ुदिकशियो न ख़ूब थियूं न अलाह मथे एतबार अॻु में ओड़े पाड़े में मायूं ख़ुदा करणु लोलो ॾिजनि उहो लोलो बि ख़तमु थी वियो आहे
खैर खैरातो ख़त्म जुना सलवात जो संसार अवेर सवेर अल्लाह नाले अॼु किए थी उधार माण्हू नहन मस्जिद जे बंगन जो बहकार बाग ॿुधनि कीन किरगो खिलण जो खणकार नहकी निमाज़नि ते ठठोलनि जा ठठकार छा माण्हू छा मुर्तबो छा अक़लदार छा ॾिनो असांखे वरी आहे वरी अख़्तियार लाइक़ लक़ब खिलाफ़त जो ई आदम मथे उनवार मुर्तबे मां मलाइकनि खां ई मथे सो मासार पर कोन सुञातो साहिब खे असांजा कल्ब ध्यानु कतार असांजो मुर्तबो मलाइकनि खां मथे आहे जो आदम अलैहिस्सलाम जे 40 साल बूते ते रहमत जो मींहुं वठो पिए लख साल आदम अलैहिस्सलाम जो जेको बूतो तो हौज़े कौसर में धोतो पिए आदम ही इंसान जो मुर्तबो ये इंसान जो शान जो पैदा थियण सां आदम अलैहिस्सलाम जे साह पवण सां ऐं बीबी हवा जे आदम अलैहिस्सलाम जी ॾाई कुखियुनि जे नाल बीबी हवा पैदा थी अलाह ताला मथे मलाइकनि खे हुकुम कयो त जन्नत सिंगारे इंसान जो जोड़ो जन्नत में वियो पर अॼु असांजा हे करकूतनि ये तॾहिं था ज़िलज़िला ऐं तॾहिं तूफ़ान पन अॻु में बि अलाह जा कामल वलीअ जे हथ खणनि त उहो ज़िलज़िलो उहे आफ़तूं सभु बीह रहंदियूं हुयूं पर अॼु छो नथियूं बीहनि इहे असांजा कल्ब फिरी विया आहिनि जॾहिं माण्हू फिरी आहिनि मुनकर थिया ही ज़ुल्हा ख़ैर ख़ैरातूं ख़तमु थियूं न सलवात मथे संसार माण्हू नहन मस्जिद जे बांगन जो बहकार बाग ॿुधनि कीन किरगो खिलण जो खणकार नहकी निमाज़नि ते ठठोलनि जा ठठकार छा माण्हू छा मुर्तबो छा अक़लदार छा ॾिनो असांखे वरी आगे वरी अख़्तियार लाइक़ लक़ब खिलाफ़त जो आदम मथे उनवार मुर्तबे मां मलाइकनि खां मथे सो मासार पर कोन सुञातोसीं साहिब खे असांजा कल्ब थिया न कतार तॾहिं था पवनि ज़िलज़िला ज़मीन में ॿिया तूफ़ान अचनि तार न्यारियो साल 99 जॾहिं समुंड गजो गजगार पाणी ताक़त तव्हां ॾिठी ॿियो वाजो वार वार अॻे हुआसीं अहवाल ॿुधा पर अखियुनि ॾिठो इसरार अॻ में ॿुधंदासीं हाणे अखियुनि था ॾिसूं अॻे हूंदासीं अहवाल ॿुधा पर अखियुनि ॾिठो इसरार को माल वण के ॾींहं के गाहनि में गुलज़ार अञा अचनि पिया किथे झटका 10 ॾींहंनि में वाकार इहो हो वाक़ियो असांजे लाइ करियूं तौबा ते अॻे वाद वस वकार मौला महर कजां तो ख़ालिक ख़लकण हार पोइ चवे गुलाम मोहम्मद ऐं छा करियां छा गुज़ार पोइ कल में साण कौसर रही प्यारी थो जाम जन्नत मां जियो जियो जियो